अच्छा दोस्तों अॼु तव्हांखे हिकिड़ी पुट कहाणी थो वञा हिकिड़े बादशाह जी कहाणी हिकिड़े मुल्क जी कहाणी। सो हिकिड़े बादशाह खे माण्हुनि वञी ॿुधायो यार तुंहिंजे शहर में टांगे वारा असांखां किरायो घणो था वठनि। सो बादशाह नेट वेस बदिलाए रूप बदिलाए वियो वञी टांगे वारे वटि पहुतो। टांगे वारे खे चई यार मूंखे फलाणी जाइ ते वञिणो आहे सो खणी हलंदे। हुनजो हा बाबा बिल्कुलु। चई किरायो घणो वठंदे? त हुनजो तूं घणा ॾींदे? हुनजो 20। चई वाह मथे। चई 25। चई अञा मथे। नेठ चई भला 30। चई अञा मथे। चई 35। त चई मिलाए ताड़ी। वाह वाह। ताड़ी मिली बादशाह खे खणी रवानो थियो। सही। टक 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 टांगे वारा जीअं कंदा आहिनि। हा हलंदो रहियो। त बादशाह खे चई यार तूं फौजी आहीं छा? चई वाह अञा मथे। सही। चई मेजर आहीं? चई अञा मथे। चई भला को कर्नल आहीं जर्नल आहीं? चई अञा मथे। चई बादशाह बि होशियार हो। हा बादशाह बि होशियार हो। जीअं हुन कार कई न हाणे बादशाह हुन सां उहा ई ॻाल्हि पियो करे। त बादशाह जो अञा मथे। नेठि हुनजो भला बादशाह आहीं? चई मिलाए ताड़ी। सही। हल पुट ताड़ी मिली वई। त हुनखे ओॾी महिल हिकिड़ो ख़ौफ़ थियो त बादशाह हीउ त हाणे सिर न विञाए। साॻिया मारा सीन पियो करे। हा त बादशाह खे चई छा तूं मूंखे भला जेल में विझंदे? चई न भाउ अञा मथे। अञा मथे। त चई भला मुल्क बदर कंदे? चई न बाबा अञा मथे। चई पोइ छा फाई ॾींदे? चई मिलाए ताड़ी। ताड़ी मिली वई। सो हाणे तव्हांजे करे सो इहे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे मुल्क में बेड़ा न ताड़ी मिलाइण वारा बादशाह अची वञनि जेको अॻिते पुठिते करे हुनखे चओ ईअं ताड़ी मिला न त पोइ मुंहिंजे समय मुल्क सेट थी वेंदो। बिल्कुलु। अच्छा तव्हां उहो दोस्तनि खे भला मैसेज ॾियणु चाहियो? न असांजो को मैसेज आयो कोन्हे पर असांजो चवण जो मक़सदु इहो ई आहे त असांजे भाइरनि खे असांखे लाइक कनि फॉलो कनि सम्झे। हाणे पोइ असांखां मिलाए ताड़ी। हाणे बादशाह वारी ख़बर ॿुधो महिरबानी कयो लाइक कयो ऐं फॉलो कयो ऐं तव्हां बि लाइक फॉलो करे मिलायो ताड़ी। मिलायो ताड़ी। बिस्मिल्लाह।